बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टडी स्कोप यूट्यूब चैनल में भली कार एक नए लेक्चर सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। हिस्ट्री ऑफ सिंध, सिंध जी आबहवा, मौसम, बरसाति ऐं असरात। हाणोकी सिंध मौसमी हवाउनि खां ॿाहिरि हुअण करे हिकु ख़ुश्क इलाइक़ो आहे जिते सालियानो 3 इंच बरसाति मस पवे थी। सिरीअ जे ज़मीन मथां ई आहे ऐं पकी हुअण करे सिरो सॾिजे थो ऐं ॾखण वारो भाङो लड़ियल ऐं मथां आहे, तंहिं करे लाड़ चइबो आहे। कच्छ जो रण ऐं अरबी समुंड वेझो अथसि, तंहिं करे हिन इलाइक़े जी जेका ज़मीन आहे उहा करलाठी आहे। सिरी ऐं लाड़ जे विच वारे जेको इलाइक़ो आहे तंहिंखे विचोलो चइबो आहे। हिन भाङे जी ज़मीन सिधो ऐं संवत वारी आहे, छो त हिन भाङे में सिधू दरिया वहे थो ऐं संदसि लट ऐं मिटी पाणीअ ज़रिए पखिड़िबो आहे। ओलह वारो भाङो जाबलू आहे, तंहिंखे कोहस्तान चइबो आहे ऐं ओभर वारे हिसे में भिटू आहिनि, तंहिं करे उनखे थर ऐं रेगिस्तान सॾिबो आहे। सिरो समुंड खां परे आहे ऐं ओलह पासे खां वीरान टकरियूं अथसि, तंहिं करे उते जी आबहवा ऊन्हारे में तमामु गरम ऐं सियारे में तमामु थधि थिए थी। विचोले जो घणो इलाइक़ो जेको भाङो आहे सिंधु दरिया जे वहण करे ऐं उन हेठां ई हिसे खे समुंड जी आबहवा जो बि असरु आहे, तंहिं करे आबहवा सुठी ऐं वणंदड़ आहे। लाड़ वारे हिसे खे समुंड वेझो आहे, ज़मीन हेठां ई हुअण करे उते पोसल ऐं घिम वारी ज़मीन आहे, तंहिं करे थर वारे हिसे में वारी जा दरिया या वाह न आहिनि, तंहिं करे उते ॾाढियूं लुकूं लॻनि थियूं। ऊन्हारे में गर्मी घणी थिए ऐं सियारे में वरी सर्दी घणी पवे थी। कोहस्तान में ॿिनि क़िस्मनि जी आबहवा आहे। ॾखणे हिसे जी वणंदड़ ऐं सुठी आहे, छाकाणि त समुंड उनखे वेझो आहे ऐं मथे हिसे यानी जैकमाबाद ऐं सेवण में वरी सॼे मुल्क खां गर्मी घणी थिए थी, छाकाणि त समुंड उनखां परे आहे ऐं आसपास वारी ज़मीन वारियासी ऐं टकराती अथनि। हैदराबाद ऐं झिरक टकरी ते ठहियल आहिनि, पर संदसि वेझो सिंधु दरिया आहे, तंहिं करे मौसम आबहवा सुठी अथनि। कोहस्तान में जबलनि सबबु ऐं थर में वारी सबबु बरसाति पवण ते आबादी थींदी आहे। कोहस्तान में थोरा माण्हू रहनि था, उहे अक्सर अहिड़ा आबाद न आहिनि। सिंध में एॾा ऊचा जबल न आहिनि जो ककरनि खे रोके सघनि, तंहिं करे बरसाति घटि पवे थी। अलबत्ता कराची में 5 इंच बरसाति पवे थी। सिंध जी ज़मीन समुंड खां ऊचाई में 1000 फुट घटि आहे।